बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो मां मूंखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो वेझो गणगी वटि बीठल ट्रक में हाईएस जो टक्कर 15 माण्हू ज़ख़्मी। मीरपुर माथेलो मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो वेझो गणगी वटि बीठल ट्रक में हाईएस जो टक्कर 15 माण्हू ज़ख़्मी। हिंदू बिरादरी जा ज़ाइरीन मुखी मोहल्ला खां रहड़की वञी रहिया हुआ त गणगी वटि हादसो पेश आयो, जंहिंमें औरतूं ॿारड़ा बि शामिल आहिनि। हादसे जो ॿुधी गणगी वासियुनि ज़ख़्मियुनि खे छकड़नि ते अस्पताल पहुचायो वियो ऐं हिकु ज़ाइरीन धनेश कुमार सीरियस कंडीशन में आहे, जंहिंखे रहीम यार मुंतक़िल कयो वियो आहे। मीरपुर माथेलो अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो वेझो हादसो